अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल जी तरफ़ तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, साइंस चौथे दर्जे जे पाण हिसे 3 में मुखातिब आहियां ऐं पहिरें जेको पार्ट आहिनि उन्हनि में असां 6 चैप्टर कंप्लीट कया हुआ ऐं हाणे 3 हिसे में असां बाब 7 खां शुरू कंदासीं। बाब 7 जेको इंग्लिश में क्लास मैडम यास्मीन रिज़वान हलाए चुकियूं आहिनि ऐं हाणे साइंस जो जेको सिंधी में पंहिंजो क्लास हलाईंदा आहियूं उन खां पोइ त उन तरफ़ वधंदासीं। बाब 7 आहे ज़ोर ऐं मशीन, फोर्स एंड मशीन। ओके, ज़ोर छा खे चइबो आहे? धिकण या छिकण वारे अमल खे ज़ोर चइबो आहे। पुल एंड पुश, धिकण ऐं छिकण, द प्रोसेस ऑफ पुल एंड पुश इज़ कॉल्ड फोर्स। ठीकु आहे। मशीन छा खे चइबो आहे? उहा शइ जेका कम खे आसान बणाए तंहिंखे मशीन चइबो आहे। उन खां पोइ आहे ज़ोर जा असर ॿुधायो। ज़ोर कंहिं शइ जी शिकिल, रुख या तरफ़, स्पीड, जॻह, हंध खे बदिलाए सघे थो। ठीकु आहे, मतिलबु का शइ कंहिं ठीकु आहे। उनखां पोइ आहे एग्ज़ाम्पल्स बाद में था अचूं, पहिरियों थोरो क्लास कवर करण जी कोशिशि कयूं। स्पीड छा आहे? स्पीड ॿुधाए थी त को जिस्म केतिरे वक़्त में केतिरो मुफ़ासिलो तय करे थो, त उन स्पीड खे MS में मापियो वेंदो आहे। ठीकु आहे। सादी मशीन छा आहे? सादी मशीन उहा आहे जेका, अच्छा, जीअं सुबुह बि जेको मैडम जो लेक्चर हो हुन में बि हुयो त स्पीड असां ईअं बि मयार करे सघूं था, कंहिं जिस्म या कंहिं शइ केतिरो मुफ़ासिलो केतिरी स्पीड में केतिरे वक़्त में तय कयो, उनखे ठीकु आहे स्पीड चइबो आहे। जीअं असां का गाॾी हले थी त उनजो चवूं त हेतिरा किलोमीटर पर आवर्स में उन हू तय कया न। उनखां पोइ वरी आहे त सादी मशीन छा आहे? सादी मशीन उहा आहे जेका असांजे कम खे आसान बणाए थी। सादियुनि मशीन जा क़िस्म ॿुधायो। बोतल खोलण वारी चाबी, लिवर, उनखां पोइ आहे पुली या चरखी, चपर, फीथो, स्क्रू वग़ैरह कुझु सादियुनि मशीन जा क़िस्म आहिनि। उनखां पोइ आहे लिवर छा आहे, उनजो कमु कहिड़ो आहे? हीअ हिकु सख़्तु शीख जहिड़ो औज़ार हूंदो आहे जेको कंहिं टेक ते बीठल हूंदो आहे, जंहिंखे फिल्क्रम चइबो आहे। उनखां पोइ आहे त हीअ बार याने वज़न खे खणी चोरे सघंदो आहे, मिसाल तौरु मुतरको। उनखां पोइ आहे पुली या चरखी छा आहे, उनजो कमु कहिड़ो आहे? पुली या पुली में खांचेदार फीथा ऐं हिकु रसी हूंदी आहे ऐं उनजो कमु आहे त असां उन सां वज़न खे हेठि मथे करे या चोरे मिसाल तौरु झंडे खे मथे चाढ़ण या हेठि लाहिण लाइ बि पुली या चरखी जो इस्तेमालु थींदो आहे। उनखां पोइ छपर छा आहे, उनजो कमु कहिड़ो छा आहे? छपर उहा शइ आहे जंहिंजो घटि में घटि हिकु पासो लहवारी ऐं पोइ पुछड़ी नोकदार हुजे। उनखां पोइ वरी आहे त हीअ कुझु मुख़्तलिफ़ आहिनि जेके मशीनूं आहिनि उन्हनि जो यूज़ आहे के फीथो आहे या लहवारी, अच्छा, स्क्रू आहे। उनखां पोइ वरी आहे त मुरकब मशीन छा आहे? जीअं कैंची वग़ैरह आहे त उनजो जेके नंढा नंढा जेके औज़ार आहिनि उन्हनि जे बारे में उन्हनि जो यूज़ ऐं उनजो कमु ॿुधायो वियो आहे। उनखां पोइ वरी बाब 8 आहे आवाज़, साउंड। ऐं हुननि शयुनि खे कुझु स्किप कयूं पिया जो मतिलबु इन्हनि शयुनि में मुंहिंजे ख़्याल में एतिरो डिटेल में वञण जी ज़रूरत कोन्हे का। बाब 8 आहे आवाज़। आवाज़ छा आहे? आवाज़ तवनाई जो हिकु क़िस्म आहे। आवाज़ खे डिसिबल्स में मापियो वेंदो आहे। तेज़ आवाज़ जी शिदत केतिरी हूंदी आहे? तेज़ आवाज़ जी शिदत DB 135 जेका आहे, DB 135 उहा तेज़ आवाज़ जी शिदत हूंदी आहे। ठीकु आहे। आवाज़ कीअं थो पैदा थिए? आवाज़ लर्ज़िश कंदड़ जिस्म या लर्ज़िशन या लहरनि मां पैदा थिए थो। आवाज़ कीअं गुज़रंदो आहे? आवाज़ जो गुज़रण जो ज़रियो नेहरू, पाण्याट ऐं गैस उन्हनि मां गुज़रे थो, पर ख़िला मां नथो गुज़रे। ऐं जेको वधीक आवाज़ गुज़रण जो सोर्स आहे उहो वधीक वरी नहरनि शयुनि मां गुज़रे थो। उनखां पोइ आहे त आवाज़ जूं ख़ासियतूं कहिड़ियूं आहिनि? आवाज़ जूं ख़ासियतूं ऊचो ऐं आहिस्ते वारा आवाज़ आहिनि। आवाज़नि जा क़िस्म आहिनि अणवणंदड़ आवाज़ या गोड़ वारो आवाज़ या मूसीक़ीअ जो आवाज़। आवाज़ ऐं शोर में फ़र्क़ु आहे। ठीकु आहे। आवाज़ वणंदड़ या अणवणंदड़ गोड़ शोर मूसीक़ी हूंदी आहे, पर जेको शोर हूंदो आहे जॾहिं त आवाज़ जॾहिं 135 डिसिबल्स पैदा करे थो त तंहिंखे शोर चइजे थो। गोड़ जा कुझु मतिलबु हू क़िस्म्स आहिनि ऐं उनखे ट्रांसपोर्ट जो जेको आहे कारोबारी, सनअती, प्रिंटिंग प्रेस, मशीनूं, गाॾियूं, लाउड स्पीकर, घरेलू गोड़ वग़ैरह, एयर कूलर, कंडीशन, AC। ठीकु आहे। इन जा जेके उहे गोड़ जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि। उनखां पोइ वरी
अचूं था बाब 9 ते। बाब 9 आहे बिजली ऐं मक़नातीस। बिजली पसराईंदड़ शयूं छा खे चइबो आहे? उहे शयूं जेकी बिजलीअ जे करंट, उहे शयूं जिन मां बिजलीअ जो करंट गुज़री सघे थो तिन खे बिजली पसराईंदड़ शयूं या जिस्म चइबो आहे। ऐं अणपसराईंदड़ शयूं या जिस्म छा आहे? उहे शयूं जिन मां बिजलीअ जो करंट गुज़री नथो सघे तिन खे अणपसराईंदड़ शयूं चइबो आहे। एटम छा आहे? एटम तमामु नंढड़नि ज़रड़नि जो ठहियलु हूंदो आहे। ऐं एटम जा ज़रड़ा कहिड़ा आहिनि? एटम जा जेके वरी ज़रड़ा आहिनि, एटम नंढड़नि ज़रड़नि जो ठहियलु हूंदो आहे, पर एटम जा वरी जेके बुनियादी ज़रड़ा आहिनि उहे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन हूंदा आहिनि। वरी उन्हनि जा कहिड़ा कहिड़ा क़िस्म आहिनि उहे पाण कम कहिड़ा आहिनि हेठि पढ़ंदासीं। त जेको इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉन खे काटू चार्ज चइबो आहे। ठीकु आहे, त बिजलीअ जो करंट दरअसल काटू चार्ज हूंदी आहे जेका बिजलीअ जे गुज़रण वारे रस्ते तां हलंदी रहे थी। हिन रस्ते खे सर्किट बि चइबो आहे, मतिलबु इलेक्ट्रॉनिक काटू चार्ज या सर्किट। ऐं सर्किट जा वरी 2 क़िस्म आहिनि, खुलियल सर्किट ऐं बंदि सर्किट, ओपन एंड क्लोज़। उनखां पोइ आहे कहिड़ो सर्किट बिजलीअ खे गुज़रण लाइ मुकमल रस्तो मुहैया करे थो? बंदि सर्किट। जेको बंदि सर्किट हूंदो उन मां वरी बिजली आसानीअ सां गुज़री सघे थी। चकमक या मक़नातीस छा आहे? चकमक या मक़नातीस शयुनि खे मक़नातीसी मैदान में पाण ॾांहुं छिके थो। ऐं कुझु मक़नातीसी शयुनि जा नाला वरी आहिनि, मिसाल लोह जा कोका, लोह, कूंजियूं, सिक्का, सुई, टांचड़ियूं, कोबाल्ट, निकिल वग़ैरह मां जेके शयूं ठहनि थियूं उहे मक़नातीसी शयुनि में इस्तेमालु थिए थो। बाब 9 कंप्लीट थियो। हाणे अचूं था बाब 10 ते। क्लास चौथे जो पाण ही चौथे दर्जे जो आख़िरी बाब आहे ज़मीन जी चुरपुर, मूवमेंट ऑफ अर्थ। उन जो पहिरियों सुवालु आहे त ज़मीन जी शकिल कीअं हूंदी आहे? पाण सभिनी खे ख़बर आहे त ज़मीन जी शकिल गोल बाल जहिड़ी हूंदी आहे। उनखां पोइ आहे त उहा असांखे सिधी ॾिसण में छो ईंदी आहे न? छाकाणि त उहा इंसान जे भेट में तमामु वॾी आहे। उनखां पोइ आहे ज़मीन कहिड़े तरफ़ खां चुरपुर करे थी? ज़मीन ओभर खां ओलह तरफ़ चुरपुर करे थी न। इंग्लिश जे क्लास में बि पढ़ायो मिस, ओभर खां ओलह तरफ़ मतिलबु के ईस्ट खां वेस्ट खां ईस्ट तरफ़। उनखां पोइ आहे सिज, चंड ऐं तारा कहिड़ी चुरपुर कनि था? उहे बि ओभर खां ओलह तरफ़ ई चुरपुर कनि था। उनखां पोइ सुवालु आहे त ज़मीन जो पंहिंजे महवर ते फिरण खे छा चइबो आहे? महवरी गर्दिश। अच्छा, अगरि ॾिसिजे त हीउ चैप्टर आहे त साइंस जो जेको असांजो हमेशह अलमियो रहियो आहे, पर ॼण त हू आहे पंहिंजो उहो जेको फ़ल्कियात इल्मु, फ़ल्कियात चई सघिजे थो न, जेको तारनि ऐं आसमान जो इल्मु। बहरहाल सोशल स्टडी में पाण साइंस पिया पढ़ंदा आहियूं, साइंस में पाण सोशल स्टडी पिया पढ़ंदा आहियूं। बसि हाणे इहो असांजो सिलसिलो हलंदो रहंदो। अचूं था नेक्स्ट सवाल जे तरफ़। ज़मीन जो बि सेम सिलसिलो आहे, सिज, चंड, तारनि जो बि साॻियो ई आहे। उनखां पोइ ज़मीन पंहिंजे महवर ते जेके फिरे थी उनखे छा चइबो आहे? उनखे महवरी गर्दिश चइबी आहे। ऐं ज़मीन खे कहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि? ज़मीन खे 2 कुतुब हूंदा आहिनि। ठीकु आहे, हिकिड़ो अधु गोल ऐं ॿियो ख़त इस्तवा। ज़मीन खे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि? ज़मीन खे 2 कुतुब, ॾखण कुतुब, उत्तर कुतुब, अधु गोल ऐं ख़त इस्तवा हूंदो आहे। उनखां पोइ आहे त ज़मीन जो जेको हिसो सिज खां परे हूंदो आहे उते छा थींदो आहे? ज़मीन जो जेको हिसो सिज खां परे हूंदो आहे उते राति थींदी आहे, ऐं ज़मीन जो जेको हिसो सिज जे साम्हूं हूंदो आहे उते ॾींहुं थींदो आहे। असां जंहिं इलाइक़नि में रहूं था असां त ख़ुशनसीब आहियूं जो 24 कलाकनि जो जेको सॼो महवर आहे उन में असांजो ॾींहुं राति थिए पियो 12 कलाकनि खां पोइ। पर तव्हांखे जी ख़बर आहे त कुझु अहिड़ा बि मुल्क आहिनि जिथे 6 महीना 4 महीना सिर्फ़ु ॾींहुं हूंदो आहे या सिर्फ़ु राति ई हूंदी आहे। उनखां पोइ आहे त ज़मीन खे पंहिंजे महवर ते हिकु चकर पूरो करण में केतिरो टाइम लॻे थो? 24 कलाक। ज़मीन खे सिज जे चौधारी गर्दिश करण में केतिरो वक़्तु लॻे थो? 365 ॾींहं या 6 कलाक। कहिड़ी तारीख़ ते ॾींहुं ऐं राति हिकु जेतिरा थींदा आहिनि? हाणे कुझु ॾींहं हूंदा आहिनि जेको वॾो ॾींहुं हूंदो आहे, साल जो वॾे में वॾो ॾींहुं। कुझु हिकिड़ो ॾींहुं साल जो नंढे में नंढो ॾींहुं हूंदो आहे जेके पाण अॻिते पढ़ूं था। पर हीउ कहिड़ो ॾींहुं आहे जेको ॾींहुं ऐं राति हिकु जेतिरो हूंदो आहे? 21 या 22 मार्च ते ॾींहुं ऐं राति हिकु जहिड़ी हूंदी आहे। ऐं 21 या 22 मार्च उत्तर कुतुब में कहिड़ी मुद में हूंदी आहे? बहार जी मुद में। मतिलबु असां वटि असां जेको उत्तर कुतुब ऐं ॾखण कुतुब ज़मीन जा जेके हिसा ॿुधाया त असांजा जेके इलाइक़ा आहिनि असां उत्तर कुतुब में रहूं था त असां वटि 21 या 22 मार्च बहार जी मुद में ईंदी आहे। ठीकु आहे, उनखां पोइ आहे त 21 या 22 मार्च ते ॾखण कुतुब में कहिड़ी मुद हूंदी आहे? ॾखण कुतुब में वरी सरह जी मुद हूंदी आहे। मतिलबु उते वरी उन सरह खां पोइ जीअं असां वटि सियारो ईंदो आहे, जेका सरह जी मौसम असां वटि तक़रीबन अक्टूबर नवंबर में हूंदी आहे। उनखां पोइ असां डिसंबर में सियारो अचण वारो हूंदो आहे। त ॾखण कुतुब में
वरी उते सरह जी मौसम हूंदी आहे 22 मार्च ते। उन खां पोइ आहे त 21 या 22 जून ते उत्तर अधगोल में कहिड़ी मुद हूंदी आहे ऊन्हारे जी मुद। 21 या 22 जून ते ॾखण अधगोल में कहिड़ी मुद हूंदी आहे सियारे जी मुद हूंदी आहे। उन खां पोइ आहे त 21 या 22 जून ते कहिड़े हंधि ॾींहुं वॾे में वॾो थींदो आहे। उत्तर गोल में 21 जून या 22 जून वॾे में वॾो ॾींहुं हूंदो आहे ऐं 22 या 23 सेप्टेम्बर ते उते उत्तर अधगोल में सरह ऐं ॾखण अधगोल में बहार हूंदो आहे। उन खां पोइ आहे त कहिड़ी तारीख़ ते वरी ॾींहुं राति हिकु जहिड़ा थींदा आहिनि 21 सेप्टेम्बर ऐं 21 ऐं 22 सेप्टेम्बर ते। ठीकु आहे। उन खां पोइ आहे त ही कुझु ॿिया टिक हुया जेके इन्हनि मां ई निकितल हुया सवाल जवाब। त जीअं पाण ख़बर आहे त 22 डिसंबर असांजे वॾे में वॾी राति हूंदी आहे, 21 जून वॾे में वॾो ॾींहुं हूंदो आहे ऐं कुझु 24 कलाकनि जो ॾींहुं राति साल में केतिरा ॾींहं हूंदा आहिनि, ॾींहं में केतिरा कलाक हूंदा आहिनि, कहिड़ी राति नंढी हूंदी आहे कहिड़ी राति वॾी हूंदी आहे। इन हवाले सां कुझु टिक मार्क हुया ऐं ट्रू फॉल्स बि हुया, पर उनखे बसि असां स्किप कयूं था ऐं थोरी मां तव्हां सां पिक्चर शेयर कंदी थी हलां ऐं त जीअं क्लास वधीक वॾो न थी वञे ऐं जेको जीअं मक़सदु पंहिंजो आहे त इंग्लिश जे क्लास खां पोइ मां जस्ट तव्हांखे सिंधी में थोरो ॿुधायां त जीअं तव्हांखे सम्झण में आसानी लॻे ऐं कॉन्सेप्ट क्लियर थिए। इनशाला 5 दर्जे जे क्लास में पार्ट 1 में चौथों हिते ख़तमु थिए थो ऐं 5 दर्जे में वरी जल्दी मिलंदासीं। पंहिंजो ख़्यालु रखिजो। शबाना नवाज़ ऑफिशियल खे जेकॾहिं सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कंदा। क्लास कीअं लॻो ज़रूरु ॿुधाईंदा। बेल आइकन जे बटन खे ज़रूरु प्रेस कंदा त जीअं असांजे क्लासिस जे नोटिफिकेशन खां वक़्तु सिर तव्हां आगाह थी सघो। स्टे ब्लेस्ड। अल्लाह ने